नाज़रीन, नवां जतोई में हद दख़लिन जो आज़ार वधी वियो आहे, जंहिं सबबि शहरी स्कूल जा शागिर्द ऐं आम माण्हू सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहे। रिपोर्ट करे रहियो आहे नवाब चांडियो। नवां जतोई शहर में हद दख़लिन जो आज़ार वधी वियो, जंहिं सबबि शहरी सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। वॾो वेला ट्रैफिक जो ही आज़ार ॾिसो था कि नवां जतोई शहर के जेको आहे सो बाईपास कोन्हे को, एॾा रेल वारे पासे न आहे, पर कंहिं कम जो कोन्हे। ट्रालियुनि जो जेको गुज़र आहे, हींअर सीज़न आहे, कम ते ट्रालियूं हितां गुज़रनि थियूं। हाणे हे ॾिसो साम्हूं संदल रोड ते रखियो, रोज़ी पता कनि। रोज़ी करण जो को तरीक़ेकार हूंदो आहे, को ढंग हूंदो आहे, पर हीअ त को तरीक़ेकार कोन्हे। इंतिज़ामिया जेका आहे सो जहिड़ी आहे तहिड़ी कान्हे। न को SHO आहे हिते, न को ट्रैफिक पुलिस आहे, न को AC जेको अमलो आहे जेको हिते निगरानी करे। हे जेका ट्रैफिक जो आज़ार आहे, असां जेके दुकानदार माण्हू वॾे अज़ाब में हूं, हर वक़्तु ट्रैफिक जाम। नंढड़ो शहर आहे, अधु किलोमीटर ते माना जेको महदूद, उन जे लाइ बि असां हिते जेको आहे आज़ार में हूं। दख़लनि जो तमामु वॾो आज़ार बणिजी वियो आहे ऐं माण्हुनि पंहिंजा गाॾा, पंहिंजो सामान सभु कुझु जेको आहे ॿाहिरि कढी छॾियो आहे। त इन जे करे शागिर्दनि खे, आवाम खे, माण्हुनि खे अच वञ में जेको आहे तकलीफ़ थी थिए। ऐं ख़ासि तौर ते एम्बुलेंस वग़ैरह या अचे थी, या हिन महिल कम जी सीज़न लॻी पई आहे त ट्रालियूं वग़ैरह अचनि थियूं, सॼो शहर जेको आहे ब्लॉक थी थो वञे। असां इंतिज़ामिया खे अपील कंदासीं ऐं DC नौशाद फिरोज़ खे बि अपील कंदासीं ऐं SDM खे बि अपील कंदासीं मोरो खे जेको आहे सो हद दख़लनि ते कंट्रोल कयो वञे। ऐं हीउ जेको सामान वग़ैरह जेको ॿाहिरि पियो आहे, जेको गैर क़ानूनी अमल आहे, असां इन जी मज़म्मत बि कयूं था ऐं अपील बि कयूं था त इन ते तवजह कयो वञे। इन्हनि खे जेको आहे फौरी तौर ते पोइ ते हटायो वञे, जीअं माण्हुनि खे अच वञ में सवलाई थिए, एम्बुलेंस वग़ैरह सही तरीक़े सां क्रॉस करे सघे। दुकानदारनि ऐं होटल वारनि जेको आहे न इनक्रोचमेंट वधाए छॾी आहे। दुकानदारनि जा सामान जेके अधु रोड ते पियल आहिनि, होटल वारनि जूं बेंचूं बि जेके आहिनि उहे रोड ते नज़र अचनि थियूं, ऐं ॿिया रेढ़ा जेके आहिनि उहे विच रोड ते बीठल नज़र अचनि। इन जे करे शहरनि खे जेको आहे अचण वञण में काफ़ी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। असां इंतिज़ामिया खे अपील कंदासीं त महिरबानी करे हिते जेको आहे तवजह ॾेई करे हद दख़लिन जो आज़ार ख़तमु कयो वञे। कैमरामैन आचर चांडियो सां गॾु नवाब अली चांडियो, धरती TV, नवां जतोई।